गुलाब लगारी शहर में मुल्क के मशहूर अली अकबर ज़रई ग्रुप के टारगेट कंपनी पारां घट खर्च से बेहतर पैदावार हासिल करण लाइ ॻोठ अमीर बख्श लगारी में राजकुमार लोहाणो ऐं हाजी अमीन लगारी की मेज़बानी हेठि ज़रई सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सभई मक़ामी आबादकारनि ऐं हारियुनि पारां शिरकत कई वई। प्रोग्राम जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो। नईं मौक़े ते ज़रई माहिर ऐं कंपनी जे सेल्स मैनेजर राशिद आराई, एरिया मैनेजर खुर्शीद नसीब ऐं एफओ बिलाल पारां आबादकारनि ऐं हारियुनि खे ज़मीन की तैयारी लाइ फी एकड़ बूटनि की तादाद पाणी ॾियण की तरतीब सां गॾु खाद खुराक की मिक़दार बाबति ॼाण ॾिनी ऐं तफ़सील बयान कंदे चयो त हिन महांगाई जे दौर में हलंदड़ ज़रई भाण की जगह ते घटि ख़र्च सां कंपनी पारां घटि क़ीमत वारो भाण ऐं बहितरीन क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे फसलनि जा नवां ॿिज बहितरीन प्रोडक्ट्स सां मार्केट में आंदा आहिनि, जंहिं इस्तेमालु करण लाइ संदन ॾसियल तरीक़ो अख़्तियार करण सां आबादकार ऐं हारी थोरे ख़र्च में बेहतर पैदावार हासिल करे पंहिंजे ऐं मुल्की नाणे में इज़ाफ़ो करे सघनि था। सेमिनार में राजकुमार लोहाणो, मोहम्मद सिद्दीक़ लगारी, मोहम्मद मूसा लगारी, कोडूमल लोहाणो, अब्दुल अज़ीज़ लगारी, नज़र मोहम्मद फुलकारो, नौशाद सरेवाल समेत वॾे तादाद में आबादकारनि ऐं हारियुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।